शिकारपुर सिविल अस्पताल व्यम कंदड़ औरत इलाज न थियण ते रत ॻारींदड़ ॿाहिरि निकिरी आई। औरत जे वारसनि चयो त डॉक्टराणी व्यम जा पैसा घुरिया न ॾियण ते इलाज करण बदिरां केस धिका ॾेई ॿाहिरि कढियो वियो, जिथे औरत रत ॻारींदड़ ॿाहिरि निकिरी आई। हिकु नज़र वीडियो तरफ़। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़। हकीकत इहा आहे त मुंहिंजी भाॼी जो जंहिंजी डिलीवरी मां हिते आंदो पंहिंजो अस्पताल में दाख़िल करायो डिलीवरी जे लाइ। जंहिंजे यम थियो उनखे 2 ॿार पैदा थिया। हिकिड़ो साईं शीशे वारे वार्ड में रखियोसीं, अञा हिकिड़ो कोई न हुयो। उनखे आणण जे लाइ डाटगिराणियुनि मूंखे पैसनि जे लाइ तंग कयो। मां उनखे चयो मुंहिंजो ग़रीबी हाल आहे, जेके मां पंहिंजे ग़रीबी हाल में तव्हांखे मिठाई ॾियां थो, तव्हां शुक्रगुज़ार थियो। अगरि जेकॾहिं तव्हां राज़ी नथा थियो त पोइ बि मूंखे कलाक ॿ मोहलत ॾियो, मां तव्हांखे घुराए पैसा ॾियां थो। उनजे बावजूदि मुंहिंजे केस खे जिथे यम करायूं उतां ॿाहिरि बेड ताणी निकिरण न ॾिनऊं। उनखे ॿाहिरि निकिरण न ॾिनऊं पैसनि जे लाइ। आख़िर 2 चकर 3 मुंहिंजा ॿार आया। मां चयो बाबा पैसा मां घुरायां थो। मां दोस्त हिकिड़े खे कॉल कयो, पैसा अचनि था। मां पैसनि जे ख़ातिर उन खां पोइ पैसनि जे ख़ातिर पैसा न ॾेई सघियो। मुंहिंजे मरीज़ खे ॿाहिरि कढी साईं खे चवां ॻोठ जे लाइ मोकिलनि पिया। हिते मुंहिंजो भाॼई किरियो, जंहिंजो खून साईं खे चवां न पियो बीहे। हाणे वापसि साईं खे चवां था असां सां तव्हां ठाह कर, असां तुंहिंजो इलाज कंदासीं। जेकॾहिं तूं मीडिया वारा घुराया आहिनि असां तुंहिंजो इलाज न कंदासीं। नालो छा आहे तुंहिंजो? मुंहिंजो नालो असल गुल मोहम्मद। पाण बिरोई आहियां। काथे वेठा हो? मां खानपुर आहियां, वेठो आहियां सर। हाणे उहा तव्हांजी भाॼाई किथे आहे? हाणे अस्पताल विया वापसि। हाणे पाण तव्हां ॻाल्हियूं ॿुधो था, जे मीडिया वारा तव्हां घुराया आहिनि त हाणे इलाज बि मीडिया वारनि खां कराए। साईं हुन में शीशे वारे वार्ड में न, उहे बि चवनि था असां दाख़िल कंदासीं। ॿारनि जो बि हालात नाज़ुक आहे। हाणे तव्हां पाण हुन ऑफिसरनि जा ॻाल्हियूं ॿुधो था त अञा असांखे ब्लैकमेल करे धमकियूं था ॾियनि त जेकॾहिं सहाफ़ी घुराया थी, मीडिया घुराया थी त हाणे जेकॾहिं इहा तव्हांजो इलाज उहे कनि। हे साईं मुंहिंजे ॾिसो कपिड़नि में रत, हे खून, उहो बि असांखे दबायो थो वञे, असांखे धमकियूं थो ॾिनो वञे।